हू हक हक हू भाभी के सब खबर आ ताजो नालो ताजो कम ताके बुधाइण जी का जरूरत ना है। हक अल्लाह हक हू हक हक हू हक मुर्शिद बाबा मूंखे ॿुधायो वतां वटि छो आयो आहियां। हक हू हक हू बाबा तुंहिंजो नालो तो आहे। तूं 2 शादियूं करे चुको आहीं। तो ॿिन्हिनि खे तलाक ॾिनी आहे ऐं तूं 3 शादीअ जे सिलसिले में आयो हुई। हाँ हाँ बाबा मुर्शिद तोखे कीअं ख़बर हुई बाबा? बाबे खे सब ख़बर आहे, सब ख़बर आहे। मुर्शिद बाबा भला मूंखे ॿुधायो मां तव्हां वटि छो आयो आहियां? हक हक हू बचा तुंहिंजो नालो वकार आहे ऐं तूं मैट्रिक में 4 दफ़ा फेल आहीं। अरे वाह मुर्शिद बाबा भला मूंखे मैट्रिक्स में पास कराया न को तावीज़ ॾियो न मूंखे। हक हू सब मसला हल थी वेंदा, सब कुछ ठीक थी वेंदो। बाबा तव्हांजा सब मसला हल करे छॾींदो। हाँ मुर्शिद बाबा भला मूंखे ॿुधायो मां तव्हां वटि छो आयो आहियां? हू बचा तुंहिंजो नालो कामरान आहे ऐं तूं डॉक्टर आहीं। पर मुर्शिद बाबा इन नालो तो शायद आहे। छा हिन नालो शाहिद आहे? हाँ हाँ बाबा इन नाले शाहिद आहे, हीअ असांजे पाड़े जो आहे। हक हक हू हक हक हू हिकिड़ो मिंट सब्र कयो, मां पंहिंजे फ़क़ीरनि खां पुछां। तव्हां मूंखे आखिरी मुरीद जो नालो ग़लति छो ॿुधायो आहे? हिन नालो त शाहिद आहे, तव्हां कामरान ॿुधायो आहे। हक हक बचा सही ॻाल्हि आहे, तुंहिंजो नालो शाहिद आहे कामरान न। मुंहिंजे जिननि खां ग़लती थी वई आहे। बस बस इहो ढोंग बंद कर पंहिंजो। ये फंस गया सी है। ढोंग छा मतलब? हाँ हाँ कुछ असांखे ॿुधा न। कौन है ये लोग? इनखे जिन बिन नथा ॿुधाइनि। कहाँ से आते हैं? ही ढोंगी बाबा आहे जेको ॿाहिरि तव्हां नाला लिखाया आहियो न उहो हमरा बि हुनखे फोन ते ॿुधाए। हे ॾिसो अब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जाना